अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरपुर ख़ास ब्यूरो रिपोर्ट। शहबाज अली लगारी मीरपुर ख़ास ज़िला के मुग़ल आज़म टाउन के रहवासी गुज़रे हाजी मोहम्मद हबीब आराई ऐवान सहाफ़त मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो त संदसि वॾो पुटु मोहम्मद आज़म नाफ़रमान थी वियो। हिन ॿुधायो त संदसि 5 पुट हुया, जिन मां हिकु फ़ौत थी वियो, जॾहिं त बाक़ी 4 पुटनि खे पंहिंजे हिसे जी ज़मीन ॾेई चुको आहे। ज़मीन ॾियणु वक़्तु शर्त रखी हुई त हर पुटु सालियानो ख़र्च तौरु रक़म ॾींदो त जीअं हू पंहिंजी ज़िंदगी में इलाज मुआलिज ऐं ॿियनि ज़रूरतुनि लाइ आसानी सां ख़र्च करे सघे। पर वॾो पुटु मोहम्मद आज़म ख़र्च ॾियण खां इनकार करे रहियो ऐं संदसि को बि ख़्यालु नथो रखे। बुज़ुर्ग जो चवणु हो त तालुक़ो शुजाबाद जे यूसी वॾल शाह जे ॻोठु अहमद ख़ान धी पनो नौदनाणी में संदसि कुल 15 एकड़ ज़मीन आहे, जिन मां रुगो 5 एकड़ आबाद आहे। पर वॾो पुटु सॼो फ़सुलु विकिणी पाण खाई थो वञे। शादी भी नाहे कई, पर उन हूंदे बि घर जी कणिक चोरी करे खपाए छॾे ऐं अहिड़ियूं हरकतूं करे पंहिंजे वालिद ऐं ॿियनि भाइरनि खे तंग करे रहियो आहे। हाजी मोहम्मद हबीब आराई वाज़े कयो त हू पंहिंजे वॾे पुटु अज़म सां लाॻापा ख़तमु करे रहियो आहे। ख़बरदार करे थो त जेकॾहिं कंहिं बि शख़्स अज़म सां ॾीती लेती कई त उन जो ज़िम्मेवारु न हू हूंदो, न ई संदसि ॿिया पुट हूंदा।